नाज़रीन, राणीपुर भरिसां बलवाह जी गुज़िरियल 5 सालनि खां खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था शबीर जूणे जो जी हे रिपोर्ट। जंहिं त नाज़रीन अवी ॾिसी रहिया आहियो त असीं मौजूद आहियूं राणीपुर अबुलवाह ते। गुज़िरियल 5 सालनि खां वठी अबुलवाह जी खाटी न थी सघी आहे, जंहिंजे करे हितां जा हारी ऐं आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं करोड़े रुपयनि जो जेको फ़सुलु आहे उहो नुक़सान में पियो वञे ऐं उन्हनि जेको आहे हिते अॼु एहतजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जीअं त असां जेको बि सभु दोस्त गॾु थिया आहियूं, हिते सरखी बिरादरी आहे, बेलार बिरादरी आहे, वसाण बिरादरी आहे, नौजवान सभु गॾु थिया आहियूं त हीअ अबुलवाह जी 5 सालनि खां खाटी न थी आहे। ऐं अॻियां ग़ुलाम अली शाख आहे, उनजी बि खाटी न थी आहे। मां इहो थो चवणु चाहियां त एरीगेशन डिवीज़न जो स्टोर कीपर जेको आहे यूनियन जो सदर ख़ादम शेख जेको आहे जंहिं अरबन रुपयनि जी करप्शन कई आहे, उन 5 सालनि खां मुसलसल हिन अबुलवाह ग़ुलाम अली शाख जा कूड़ा बिल ठाहे पैसा वरिता आहिनि। बाक़ी का बि जेको आहे खाटी न खई आहे या तव्हांजे ॾाढो साम्हूं आहे। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां अबुलवाह जी खाटी न थी आहे, उन जे करे असां हिन खां पहिरियां बि इलाही एहतजाज कया आहिनि। वसाण बिरादरी सां गॾिजी कुझु बेलार दोस्त आहिनि जिन जूं माना हिन इलाइक़े में ज़मीनियूं आहिनि, सभिनी सां गॾिजी एहतजाज बि कयो आहे, पर इलाही वञण ताईं पर कंहिं जे कन ते बि जूअ न चुरी आहे। ज़मीनदार हाणे थी आहियूं हारी, हाणे जे अञा खाटी न खुली त असां पिनंदासीं। तेल महांगा थी विया आहिनि, उहे तेलनि ते असां केतिरा डिगडिगा उहे असां केतिरो हलाईंदासीं। असांजा बच्चा हक़ीक़त ॿुधायो त बुख था पिया मरनि। सुबुह जो कोडर खणूं था, अचूं था, ॾिसूं था अबुल में हाणे त कुदरती पाणी बंदि आहे, इहो वाराबंदीअ जे करे पाणी बंदि आहे। पर हूअं पाणी हूंदो त सॼो हिन में गंद किचिरो हूंदो। कई चकर दाहूं कईसीं, फरियादूं कईसीं, कुकूं कईसीं, करप्ट एसडीओ, करप्ट इंजीनियर इहे बजटूं खाई था वञनि। मूंखे ॿुधाइनि 5 सालनि में घणा चकर अची हिननि सफ़ाई कराई आहे। एसडीओ चयो त बाबा जॾहिं पाणी बंदि थियो त तव्हांखे असां खाटी खणाए ॾींदासीं। जनवरीअ जे 1 तारीख़ में पाणी बंदि थियो आहे, हिन महिल ताईं 24 तारीख़ आहे, जेके हेॾे खाटीअ जो निशान ई कोन्हे, जंहिंमें अंदरि पन ऐं ॿूड़ा ऐं गंद गहाण जेको ॿियो थी वियो आहे। तमामु असांखे ज़मीना अबुल जे भिक में जंहिंजियूं बि आहिनि सिमा थी वियूं आहिनि, उहो पाणीअ जो अॻिते निकाल कोन्हे। नाज़रीन, अवां हितां जे हारियुनि ऐं आबादगारनि जा वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु आहे गुज़िरियल 5 सालनि खां वठी जेको आहे हिन जी अबुलवाह जी खाटी न थियण करे असांजा जेके फ़सुल आहिनि उहे करोड़े रुपयनि जो नुक़सान पियो पए ऐं पुछड़ीअ खे बि जेको आहे तमामु घणो नुक़सान पियो पए। ऐं जॾहिं अबुलवाह जी इहा खाटी न पई खगी वञे, जॾहिं हिन में पाणी पियो अचे त असांजूं ज़मीनूं जेके आहिनि उहे सेक जो रुख अख़्तियार पियूं कनि। असां आला अख़्तियारनि ऐं वॾे वज़ीर खां मुतालबो था कयूं त हिन अबुल जी जल्द खां जल्द खाटी खणाई वञे त जीअं जेके असांजा ज़मीनूं आहिनि उहे आबाद करे सघूं। कैमरामैन जुनेद सां गॾु ग़ुलाम शबीर जूणे जो, मेहरान टीवी न्यूज़ राणीपुर।